ख़ासि कयलनि जे ग़रीबनि जे मथां उहे पंहिंजे ॿनीअ में लाभारो करे रहिया हुआ। ग़रीब मिसकिन माण्हू हारी जिन जे मथां ज़ाहिद उमराणी ऐं शहदादपुर जो उते जो तहलके नाज़िम आहे ऐं पीपल्स पार्टी आहे। हीउ जेको थी रहियो आहे इन खे एसपीअ जी सरपस्ती हुई और एसपीअ जे चवण ते त तोसां मां सपोर्ट कयां थो, तूं भले ख़ासि कयलनि खे हितां लॾाए छॾ। उन ग़रीब खे धमकी ॾिनी वई। पोइ जेको न सो पुलिस हुन जा हथियार खणी सरकारी हथियारनि ते उन सरकारी हथियारनि ते उन ग़रीबनि सां ज़ुल्म कयो, जंहिंमें 30 माण्हू ज़ख़्मी थी विया, जंहिंमें कुझु औरतूं कुझु मर्द 4 माण्हू तॾहिं ते शहीद थी विया। उन जो बेहद असांखे अफ़सोस आहे। ज़ाहिद इमराणी खे गिरफ़्तार कयो, कातिल इमराणी खे गिरफ़्तार कयो, ज़ाहिद इमराणी खे कातिल इमराणी खे गिरफ़्तार कयो, वरी उन्हनि तां इमराणी खे गिरफ़्तार कयो, कातिल इमराणी खे गिरफ़्तार कयो। हाणे पाकिस्तान ख़ासि करे इताद